الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومصدقا لما بين يدي من التوراة ولأحل لكم بعض الذي حرم عليكم وجئتكم بآية من ربكم فاتقوا الله وأطيعون. إن الله ربي وربكم فاعبدوه هذا صراط مستقيم. صدق الله العلي العظيم. درود الشريف كرم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेके मौजज़ा ॾिना हुआ ऐं उहे मौजज़ा माण्हुनि जे आॾो ईसा अलैहिस्सलाम ज़ाहिर करण जो इरादो फरमायो, अल्लाह ताला जे हुक्म सां उन्हनि जो बयानु हो। मसलन उन्हनि मां मिटीअ मां पखियुनि जूं शकिलियूं ठाहे पियो, अल्लाह जे हुक्म सां उन में फूक ॾे पियो त साह पइजी पियो वञे, पखी उॾामंदा पिया वञनि। या वरी ॼाए ॼम खां जेको अंधो हो उन जे अखियुनि ते हथु घुमाए पियो, अल्लाह जे हुक्म सां उन जूं अखियूं नयूं भरियूं थी पियूं वञनि। जेको कोढ़ जो बर्स जो मरीज़ हो, हकीमनि तबीबनि ज़ोर लॻाया पर उहे मरीज़ न पिया छुटनि, मर्ज़ न पियो ख़तमु थिए। ईसा अलैहिस्सलाम उन्हनि जे लाइ हथु घुमाए शुकारो हाणे मर्ज़ ई ख़तमु अल्लाह जे हुक्म सां। मुर्दनि खे क़बरुनि मां अल्लाह जे हुक्म सां उथारे पियो त ज़िंदा थी पिया वञनि। ऐं माण्हू छा खाई आया आहिनि उन्हनि खे ॿुधाए पियो त तव्हां अॼु छा खाई आया हो ऐं छा घर में रखी आया हो तयारु करे, या सुभाणे खाईंदव कचो अञा छा रखियो अथव। इहे सभु ॻाल्हियूं मौजज़े तौर ते उन्हनि जे आॾो बयानु करे पोइ चयईं जे यकीन कयो त हे तव्हांजे लाइ वॾियूं निशानियूं आहिनि, नथा कयो यकीन त तव्हांजी मर्ज़ी। इहो त हुयो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां ॾिनल इनाम, जंहिंखे मौजज़ो चऊं, जेको अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे ॾेई करे संदसि अम्मा जे मथां जेको इल्ज़ाम माण्हुनि जे सोच फ़िक्र में लॻे पियो, उन जे धोअण जे लाइ ही बंदोबस्तु कयो। हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे बहैसियत पैगंबर जे तालीम ऐं तबलीग कीअं करणु लॻो, ज़रा हुन जो बयानु आहे। वमुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन तौरात, क़ौम जे माण्हू खे चई त ॿुधो, मां अल्लाह तबारक व तआला जो पैगंबर आहियां। इहा ॻाल्हि त पहिरियां ई साबित थी चुकी आहे, छो त बिना पीउ जे पैदा थियो आहियां, बचपन में मूंखे नुबूअत मिली आहे ऐं अल्लाह तबारक व तआला मूंखे रसूल नबी बनायो आहे। उन जी तस्दीक अल्लाह ताला कई आहे, मौजज़ा ॾिना आहिनि। जेका दावा कई त नबी हुजण जी उन ते दलील बि पेश कयो आहे, इहा ॻाल्हि बयानु थी चुकी आहे। हाणे ॿुधो, तव्हांखे नसीहत थो करियां। अबा ॿुधायो नसीहत छा था चवणु चाहियो। ईसा अलैहिस्सलाम चवणु लॻो, तव्हांजे हथनि में जेको न तौरात ऐं इंजील आहे, उन्हनि जी मां तस्दीक थो कयां। तौरात अल्लाह ताला जो सचो किताबु आहे। मूंखां पहिरियां मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो हो। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो सचो पैगंबर, उन ते नाज़िल थियल तौरात बि अल्लाह ताला जो सचो किताबु आहे। पर कुझु ॻाल्हियूं ॿुधायांव नयूं, जेके बनी इसराईल जे मथां अल्लाह तबारक व तआला तौरात में अहकाम नाज़िल कया हुआ,
उन्हनि अहकामनि में कुझु शयूं तव्हांजे मथां हराम कुझु हलाल क़ुर पाक तौरात बयानु कयूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां थो जेके हराम हुयूं उन्हनि मां कुझु अलाह ताला मूंखे हलाल करे ॾिनियूं। हिकिड़ियूं त शरई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे एतिक़ादी अमली आहिनि, उन्हनि में काई तब्दीली न आहे। मसलन तौरात में बि लिखियलु हो त चोरी करणु हराम आहे, ज़िना करणु हराम आहे, गुनाह आहे, कूड़ ॻाल्हाइणु गुनाह आहे, कंहिंजे मथां इल्ज़ाम बहतान हणणु गुनाह आहे, सूअर जो गोश्त खाइणु हराम आहे, पराओ हक़ खाइणु हराम आहे। तौरात में बि हुयो ऐं मां बि ईअं ई चवां थो, सभु शयूं हराम आहिनि। पर कुझु शयूं बनी इसराईल वारनि जे सरकशीअ नाफ़रमानीअ जे करे अल्लाह तबारक व ताला हलाल शयूं बि उनजे मथां कुझु वक़्त जे लाइ हराम कयूं, तंबीह तौर ते। जीअं न को मरीज़ हूंदो आहे, डॉक्टर हुनखे इलाजु कंदो आहे, दवा ॾींदो आहे, पोइ मरीज़ दवा खाईंदो रहंदो आहे पर मर्ज़ हुनजो ख़तमु न थींदो आहे। पोइ डॉक्टर आख़िर जॾहिं हुनखां चङी तरह पुछा गुछा कंदो आहे त ख़बर पवंदी अथसि त हिनखे दवा असर हिनजे करे नथी करे जो किरी कोन थो करे, हे किरी नथो करे, किरी कंदो त दवा फ़ाइदो कंदी, किरी करे ई कोन थो। पोइ डॉक्टर हुनजे लाइ तजवीज़ कंदो आहे, किरी हुनखे ॾसींदो आहे त बाबा तुंहिंजे खाधे खुराक में जेके शयूं फ़ाइदेमंद आहिनि उन्हनि मां बि कुझु ई फलाणियूं तोखे छॾणियूं पवंदियूं, पोइ तोखे दवा असरु कंदी। त अल्लाह तबारक व ताला बि बनी इसराईल वारनि जे मथां नाफ़रमानी ऐं सरकशियुनि जे करे कुझु हलाल शयूं बि पाबंदीअ तौर ते हराम कयूं त तव्हां पोइ सुधरंदव। जीअं मरीज़ जी तबियत नथी सुधरे, डॉक्टर तो चए तुंहिंजी तबियत पोइ सही थींदी जेसि ताईं हे शयूं न छॾींदे। मसलन शुगर वारे खे चवे त मिठाणो न खाईंदे, ब्लड प्रेशर वारे खे चवे त तूं लूणु न खाईंदे, ऐं ईअं गैस जो मादे जो मरीज़ हुजे उनखे चए तूं चांवर न खाईंदे। त हुननि माण्हुनि में जेके सरकशीअ जे करे जेके मेन आदतूं हुयूं अल्लाह ताला पाबंदी लॻाई, अरे उठ जो गोश्त न खाईंदव तव्हां, बसि तव्हांजे मथां अॼु खां वठी हराम आहे, न खाओ बसि। ऐं उठ जी चर्बी बि तव्हां संभाले रखो था, वक़्त ते वरी जॾहिं सुठियूं भाॼियूं चाढ़ियो था त उन चर्बीअ खे पहिरियां भुञी करे उनजो गिहु कढी तेल, पोइ उन में वरी दाग करे वरी तव्हां पंहिंजूं भाॼियूं पचाए उहो साॻियो ई गोश्त जहिड़ो लज़त ऐं ज़ाइक़ो हासिलु कयो था। चर्बी बि हराम, गोश्त बि हराम, हलो न खाओ। चलो हिननि वरी मच्छीअ जे मथां शौक़ु कयो, अल्लाह ताला फरमायो त छंछर जे ॾींहुं तव्हांजे मथां मच्छी मारणो हराम आहे, मच्छीअ जो शिकार ई न कयो बसि छंछर वारे ॾींहुं। खाइण त रहियो परे, खपाइण त रहियो परे, पर शिकार ई न कंदो उन ॾींहुं। हाणे ईसा अलैहिस्सलाम क़ौम जे माण्हुनि खे चवणु लॻो अचो त मां ॿुधायांव, तौरात जी तस्दीक़ बि कयां थो, सचो किताबु आहे जेको तव्हांजे हथनि में मूसा अलैहिस्सलाम वारो, ऐं कुझु शयूं तव्हांजे लाइ हलाल कयूं अथमि जेके तव्हांजे मथां अल्लाह ताला हराम कयूं, अल्लाह जे हुक्म सां उहे मूंखे हलाल थी मिलियूं आहिनि। वजिअतुकुम बिआयातिन मिन रब्बिकुम, ऐं मां तव्हां ॾे आयो आहियां ईअं वांदो न, ख़ाली हथे न, मौजज़ा खणी आयो आहियां, निशानियूं खणी आयो आहियां, तोहफ़ा खणी आयो आहियां, ऐं नुबूअत जो दलील बि दावा सां गॾु पहिरियां बयानु करे छॾियो अथमि। फत्तकुल्लाह व अतीऊन, ख़ुदा खां ॾिजो, हाणे मुंहिंजी इताअत कयो, ख़ुदा खां ॾिजो, मुंहिंजी इताअत कयो। इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फअबुदू, अल्लाह मुंहिंजो बि रब आहे, तव्हांजो बि रब आहे, उनजी इबादत कयो। हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम, सिधो रस्तो इहो आहे जेको तव्हां सां सभिनी जो रब आहे, इबादत उनजी थींदी। हाणे इन्हनि लफ़्ज़नि जे चवण खां पोइ बि जेकॾहिं चवनि त ईसा नऊज़ बिल्लाह अल्लाह आहे, कम कुल ज़िद्दियत ते मुंशलिक, या वरी चवनि त नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला जो पुटु आहे। चवे थो इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फअबुदू, मुंहिंजो ऐं तव्हांजो रब आहे, उनजी इबादत कयूं, मां उनजो बानो आहियां। क़ाल इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह जो बानो आहियां। अतानी अल किताब, मूंखे आसमानी किताब ॾिनो अथई। वजालनी नबी आहे, मूंखे नबी बनायो अथई। पर तब उन्हनि माण्हुनि जो ज़हन हिकु ज़िद्दियत ते मुंसलिक हो। ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे इहे ॻाल्हियूं करे ॾिनियूं त मां रब कोन आहियां, मुंहिंजो बि तव्हांजो बि रब अल्लाह आहे, इबादत हुनजी कबी, मुंहिंजी न। इहो नज़रियो ई तव्हांजो ग़लति आहे, तव्हां मूंखे ख़ुदा चओ।
बिना पीउ पैदा जो थियो आहियां। वज़ाहत सां ये ॻाल्हियूं पंहिंजूं करे छॾियईं त ख़ुदाईअ वारियूं सिफ़तूं मूं में कोन्हनि के मूंखे ख़ुदा न सम्झो, ख़ुदा उहो अलाह आहे। हाणे ज़ाहिरी आयतुनि जो मक़सदु इहो आहे त ईसा अलैहिस्सलाम क़ौम जे माण्हुनि खे नसीहत जॾहिं करणु लॻो त उन नसीहत में बि चिठो चई न त मुंहिंजो तव्हांजो रब अलाह आहे, इबादत हुनजी थींदी। बाक़ी मूंखे अलाह ताला जंहिं मक़सद लाइ मोकिलियो आहे दावत तबलीग जे लाइ, उहा तव्हां ते कयां थो, तव्हां मुंहिंजी इताअत कयो। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे। पर गहरी नज़र सां जॾहिं ॾिसिजे थो त हिकिड़ी नई ॻाल्हि बि मालूम थिए थी। क़ौम जे माण्हुनि खे चयईं त कुझु ॻाल्हियूं तव्हांजे लाइ जेके हराम हुयूं उहे हलाल करे खणी आयो आहियां अलाह ताला जे हुक्म सां। माना मालूम थियो त हर नबीअ जे शरीयत में जेके अहकाम अलाह ताला जी तरफ़ खां नाज़िल थियल हुआ, हर ॿियो नबी जॾहिं अचे पियो पैगंबर बणिजी, अॻिए नबीअ जे शरीयत जे अहकामनि मां कुझु नासिख़ मनसूख़, कुझु रदो बदल थिए पई, थोरी थोरी कुझु तब्दीली थिए पई। अक़ाइद जे एतबार सां, दावत जे एतबार सां ॻाल्हियूं साॻियूं, बाक़ी अमलियात जे एतबार सां, परहेज़ जे एतबार सां, इताअत ऐं नाफ़रमानी जे एतबार सां कुझु न कुझु ॻाल्हियूं तब्दील थियनि पियूं, नासिख़ मनसूख़ जो मसइलो थिए पियो। जीअं मूसा अलैहिस्सलाम जे दौर में बनी इसराईल वारनि जे मथां उठ जो गोश्त ऐं उठ जी चर्बी खाइणु हराम, ईसा अलैहिस्सलाम चयो हाणे हलाल खाओ। मच्छी छंछर जॾहिं शिकार करणु तव्हांजे मथां हराम हुई मूसा अलैहिस्सलाम जे दौर में, हाणे तव्हांजे मथां हलाल खाओ पियो, शिकार बि कयो, खाओ पियो बि। इतां सम्झ में आयो त हर नबीअ जे दौर में शरई अहकामनि में कुझु रदो बदल थी आहे। हाणे गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त वाकई क़ुरान पाक जॾहिं नाज़िल थियो हुज़ूर सलातो सलाम जंहिंजे मथां, हीअ आयतूं क़ुरान पाक जूं बि हुज़ूर सलातो सलाम जंहिंजे मथां नाज़िल थियूं, क़ुरान पाक जो हिसो आहिनि। इन्हनि आयतुनि इहा ॻाल्हि बि सेखारी त मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में, ईसा अलैहिस्सलाम जे शरीयत में ऐं शरीयत मुहम्मदीअ में बि ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे, उन में बि कुझु रदो बदल थी आहे। मसलन कहिड़ी, मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में जेकॾहिं को माण्हू ॾोह कंदो हो, ग़लती कंदो हो, त हुनजे तौबा जो तरीक़ो कहिड़ो हो, फ़क़्तुलू अनफुसकुम, हिक ॿिए खे मारियो, हिक ॿिए खे मारियो। जेको मरी वियो हुनजी बि तौबा क़बूल, मार में मरंदे मरी वियो धक खाई, जेको बचो ज़ख़्मी थी पियो हुनजी बि तौबा क़बूल। तौबा जो तरीक़ो इहो आहे, बसि हिक ॿिए खे क़त्ल कयो। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे ख़तमु करे उम्मत मुहम्मदीअ जे लाइ क़ानून इहो फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, ईमान वारो पक्की तौबा कयो त माफ़ कयां। न क़त्ल कयो, न हिक ॿिए सां विढ़ो, न कंहिंजा ऐब ॻोल्हियो, न पराए ऐबनि ते जरा कयो, तबसरो कयो, पंहिंजे ऐबनि ते नज़र रखो, तौबा ताइब थियो। सचो वाइदो कयो त आइंदा तौबा कयो, सचो वाइदो कयो त आइंदा गुनाह न कंदुसि त माफ़ कयां। केॾो वॾो फ़र्क़ु आहे। मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में इहो त 50 नमाज़ूं आहिनि, उम्मत मुहम्मदीअ जे लाइ सिर्फ़ु 5। असां 5 नमाज़ुनि खे पढ़ण में हलाक आहियूं, नथा पुरी सघूं। पंहिंजे दुनिया जा कम एॾा वकोड़े विया आहिनि असांखे, पंहिंजूं ज़रूरतूं, पंहिंजी तरतीब असांजी जेका ठहियल आहे, सुबुह जो ई कमु कबो, मंझंदि जो ई कबो, टेपरे जो ई, सिज लथे जो ई, उन्हनि कमनि खे मुंहुं ॾियूं, नमाज़ त नथा पुरी सघूं। त पोइ सलाम हो उन दौर जे माण्हुनि खे जेके 50 नमाज़ूं पढ़ंदा, पंहिंजा कम बि निमटाईंदा। अल्लाह तबारक व तआला आसानी कई, सिर्फ़ु 5 ॾिनई, 50 जे बजाय। इहो मूसा अलैहिस्सलाम जो उम्मत मुहम्मदी जे मथां अहसान आहे। मेराज वारी राति हुज़ूर सलातो सलाम जॾहिं अल्लाह तबारक व तआला सां मुलाक़ात थियण विया, वापसि जॾहिं आया त मूसा अलैहिस्सलाम पुछो, साईं सोना छा मिलियो तोहफ़े में? मूसा 50 नमाज़ूं मिलियूं, वञ 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 वापसि। छो? अल्लाह जो ॾिनल तोहफ़ो आहे मुंहिंजे उम्मत जे लाइ। मुंहिंजे उम्मत जे मथां 50 नमाज़ूं फ़र्ज़ हू कोन पढ़ंदा, वञ माफ़ कराए। 4-5 भेरा वरी मोकिले वञी माफ़ी वठिणाईंसि। अल्लाह तबारक व तआला जो एहसान फरमाए त पढ़ंदा 5 सवाब 50 जो ई ॾींदोमान। चलो
एॾो वॾो एहसान मशवरो मूसा अलैहिस्सलाम जो, इहो उम्मत मुहम्मद ते एहसान आहे मूसा अलैहिस्सलाम जो। ऐं हिन खां सवाइ मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में जेकॾहिं कोई माण्हू पलीत थी पियो, पाणीअ खां सवाइ उनजी पलीती कान दूर थींदी। पाणी हुजे, गुसुल करिणो आहे, वज़ू करिणो आहे पाणीअ सां। उम्मत मुहम्मदी जे लाइ इहो आहे जो पाणी न हुजेव त मिटीअ सां तयमम कयो त बि ठीकु आहे, हलो कि मेरे मथे वारा बि वज़ू वारो तयमम करे वञे, अल्लाहु अकबर करे बीह वञो, क़बूल आहे। हल जॾहिं पाणी मिले तॾहिं वरी वेंदिजा, जेसिताईं पाणी कोन्हे तेसिताईं मां मञियो तूं पाक आहे, बसि दिलि जो सचो जो आहे, मूंसां सचाई जो कई थो। साॻाई तयमम वारा ॿ हथ हणी करे छंडे मुंहं ते हणंदो, साॻाई ॿ हथ हणी करे छंडे ॿाहुनि ते फेराईंदो, बसि वज़ू बि थी वियो त तर बि थी वियो। सिर्फ़ु पलीती जिते जिस्म ते लॻल हुजेसि उहा रुॻो वञी दूर करे कंहिं पाणीअ जे डुक सां, बसि तर बि तुंहिंजो ॼणो लही वियो। एॾो अल्लाह ताला जो एहसान। न त पाणी जेसिताईं न हुजे तेसिताईं पाकाई न थिए त वॾी ॾुखियाई। वरी मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में इहो हो त, ऐं अॻियनि पैगंबरनि जे शरीयत में बुज़ुर्गनि लिखियो आहे, कपिड़ो पलीत थींदो हो, उहा कपिड़े जी चटी वठी जेसिताईं कटींदा न तेसिताईं उन कपिड़े सां इबादत जाइज़ कोन हुई। उम्मत मुहम्मदीअ खे इनाम अल्लाह ताला जो ख़ुसूसी, अड़े वञी करे पहिरियां त जेका पलीती लॻल हुजई न उनखे ईअं थोरो थोरो ईअं रड़े, उहा पलीती दूर करिजे, विच लॻल आहे, को छणो लॻल आहे, का अहिड़ी जिस्म वारी पलीती आहे, उनखे रड़े छॾ, अधु त तुंहिंजो कपिड़ो हिते सम्झो पाक थियो। पोइ वरी उनखे पाणीअ सां धो, 3 भेरा धोईंसि, कपिड़ो पाक। साईं धोतो त थम, पर का पखीअ कंहिं अहिड़े जी विच हुई, उन ते रंग जो चुटो आहे, पीलो को ॻाढ़ो को साओ, चुटो नथो लहे, पलीती लही वई, उहा गलाज़त विच बि लही वई, रगड़जी धोपी वई, पर चुटो नथो वञे। बुज़ुर्गनि लिखियो भले चुटो पियो हुजे तो त धोई छॾियो न 3 दफ़ा, पाक आहे, भले चुटो बि पियो हुजे। अॻिलनि शरीयतुनि में जेसिताईं कपिड़ो कट न तेसिताईं पाक कोन्हे। वरी जे जिस्म ते लॻी वञे का पलीती, पुराणे ज़माने में शरीयतुनि में इहो हो त इनखे रहिड़ियो, जीअं न ट्यूब ते पंचर हणण वारो ट्यूब खे रहिड़ींदो आहे, ईअं पहिरियां रगड़े थोरो रहिड़ींदो आहे, पोइ मथां ॿी चटी हणंदो आहे। हाणे साईं उम्मत मुहम्मदीअ जे मथां जेकॾहिं इहो हुकुम हुजे त हिकिड़ो बि पलीती दूर कोन करे, ईअं ई बीठा हुजनि। अल्लाह ताला जो एहसान, पाणी हारियो, धोई छॾियो, पाक थी वियो, बसि छॾियो रहिड़ण खे। इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे उम्मत ते एहसान ख़ुदा जा। पर कॾहिं बि अल्लाह ताला ईअं कोन चयो त मां पंहिंजे महबूब जे करे तव्हां ते खोड़ एहसान कया अथमि, न, हिकिड़ो एहसान यादि ॼाणाई, बसि हिकिड़ो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला, इहो मुंहिंजो एहसान अथव जो तव्हांखे मां पंहिंजो हबीब पैगंबर करे ॾिनो आहे, बसि उन जे करे हज़ारूं थोरा कया अथमि, उनखे चवां ई नथो, हिकिड़ो ई महबूब मुंहिंजो थोरो अथव तव्हांजे मथां, भाङे में तव्हांखे पैगंबर अहिड़ो मिलियो। हाणे जॾहिं मूसा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे वाइज़ ऐं नसीहत मां जॾहिं इहा ॻाल्हि मिली त वल उहिल्ल लकुम बअज़ अल्लज़ी हुर्रिम अलैकुम वजिअतुकुम बिआयतिन मिन रब्बिकुम, कुझु ॻाल्हियूं जेके तव्हांजे मथां हराम हुयूं, कुझु अहकाम, कुझु शयूं जेके हराम हुयूं तव्हांजे लाइ उहे हलाल करे खणी आयो आहियां अल्लाह ताला जे तरफ़ खां, ऐं मां इहे पंहिंजे रब जे तरफ़ खां आंदियूं आहिनि। मां बि रब तबारक व तआला जे तरफ़ खां नुमाइंदो बणिजी तव्हांजे आयो आहियां। इहे पंहिंजे तरफ़ां ॻाल्हियूं नथो कयां हलाल हराम जूं, रब जो हुकुम आहे। इन्हनि लफ़्ज़नि सेखारियो त अॻियनि नबियनि जे शरीयत में जेके अहकाम हुआ, बाद में जेको पैगंबर ईंदो हो कुझु हुनजे ऐं अॻे नबीअ जे शरीयत में अहकामनि जी मटा सटा कुझु तब्दीली नासिख़ मनसूख़ थींदो हो। इहो सिलसिलो हलंदे 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 हुज़ूर सलातो वस्सलाम जन जॾहिं पैगंबर थिया त हुज़ूर सलातो वस्सलाम जन खे बि अल्लाह तबारक व तआला एॾो वॾो एहसान करे नवाज़ियो, उम्मत मुहम्मदीअ जे लाइ एॾी वॾी एहसान वारी ॻाल्हि कई वई, आसानी कई वई, सफ़ा शरीयत आसान, सफ़ा आसान। हिकिड़ो माण्हू निमाज़ हुकुमात बि पढ़ो, क़याम बि कयो, रुकू बि कयो, सजदो बि कयो, नथो बीह सघे त अब वेही पढ़, क़याम नथो करे सघीं, वेही सघीं थो, हा साईं वेही सघां थो, वेही हिकु जाइ ते, पोइ तूं सजदो बि कर, हथ में बि वेह, बीह नथो सघीं भले न बीह, सजदो त कर, सजदे वारनि वांगुरु सजदो त कर।
हथ हथ में वे साईं, हथ हथ में ही नथो वेही सघां, भला पलथाणी वेही सघी थो, हीअं वे भला पलथाणी वे पर सजदो माण्हुनि सां गॾु सजदो करे सघी थो साईं, उहो करे थो वञा, भले पलथाणी वे पर उतां ई सजदो सजदे वारनि सां गॾु करे साईं, सजदो बि कोन करे सघंदुसि, भला हिकु जाइ ते वेही ने, हा ईअं तुंहिंजो क़याम बि उते थींदो, रुकू बि उते थींदो, सजदो बि तुंहिंजो उते ॿधंदासीं, पर वेह तूं रुगो सचो थी, असां तोखे सवलाई करे ॾींदासीं साईं, पोइ पलक बि कोन थो हाणे वेही सघां, भला टंगूं सिधियूं करे वेही सघां नी साईं, हा कीअं भला काबतुल्लाह ते पेर सिधा करे भले वेह सफ़ में, नथो बीह सघीं त भले काबे ते पेर सिधा करे हीअं करे सिधा करे वेह, क़याम बि तुंहिंजो उते, रुकू बि उते, सजदो बि उते, तशहुद बि उते, मञींदासीं असां तूं रुगो सचो हुजो। वरी चई त साईं मां हाणे वेही बि कोन थो सघां, भला ॿ बिस्तरा तोखे पोयां ॾियूं टेक, पोइ भला छा ॿ बिस्तरा बि ॾियोसि, थोरो एतिरो भले कुर्सीअ नमूने टेक थी वञेसि, या पोयां का काठी रखो जीअं कुर्सीअ जी टेक आहे, अहिड़े तरह सां रखोसि, अधु लेटे पियो आहे जहिड़ो, पेर बि काबे ॾे अधु लेटे पियो आहे, उते तुंहिंजो क़याम सजदो रुकू क़िराअत तशहुद सभु उते मञींदासीं, रुगो हिते बि अचु, हिते बि एतिरो बि कर, रुगो मञींदासीं तुंहिंजी निमाज़ आहे साईं, एतिरो बि नथो करे सघां, भला सफ़ा सुम्ही पए, हिकिड़े पासे थोरो रुगो मथे खां वेहाणा ॾियोसि, रुगो मथो मथे हुजेसि, एतिरो भला साईं एतिरो थींदो, या ईअं कर त बि तुंहिंजी मञींदासीं, पर चई त हाणे साईं हथ बि कोन थो खणी सघां, ओ हीअं हीअं हथ हीअं हीअं मथे बि नथो करे सघां, हीअं ॿधी बि कोन थो सघां, हीअं बि नथो करे सघां, अलाह ताला फरमायोसि भला मुंडीअ सां इशारो कंदे थोरो, एतिरो कर, हथ बि नथो खणी त बि तुंहिंजो मञिबो, एॾी वॾी आसानी करे ॾिनी अलाह ताला उम्मत मुहम्मदीअ खे, पोइ बि बंदो चवे त मां निमाज़ नथो पढ़ी सघां, त हैफ़ हुजे हुनजी हालत। अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे अल्फाज़नि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्फाज़नि जहिड़ो करे क़ुरान पाक में बयान करे ॼण त सबक़ ॾिनो, हर पैगंबर ईअं चवंदो आयो आहे, उबुदुल्लाह रब्बी व रब्बकुम, मुंहिंजो बि रब आहे तव्हांजो बि रब आहे, हुन रब जी इबादत कयो, हर पैगंबर जो इहो हुकुम हो, इहा दावा हुई, हर पैगंबर चवंदो आयो फतकुल्लाह वातियुन, ख़ुदा खां डिॼो मुंहिंजी इताअत कयो, हुज़ूर जन बि ईअं चयो, ख़ुदा खां डिॼो मुंहिंजी इताअत कयो, पोइ बि जेकॾहिं इताअत माण्हू न करे, एॾी वॾी सवली ऐं आसान शरीयत, पोइ पंहिंजी हालत चई, तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे कि माण्हूअ जो कपिड़ो जेकॾहिं पलीत आहे न, कपिड़ो पलीत आहे, जेतिरो पाक अथसि, कमीज़ पलीत अथसि, कमीज़ पलीत अथसि, कमीज़ लाहे रखे, भला गंजीअ सां पढ़े त बि क़बूल आहे, भला शलवार में पलीती लॻल अथसि, रुमाल ॿधे, भला रुमाल ॿधे, ॿियो कपिड़ो ॿधे, त बि निमाज़ थी वेंदी साईं, निमाज़ पढ़ण जे लाइ जॻह कोन अथसि, जॻह अब पलीतो आहे, सॼो माल थो घुमे, छेणा आहिनि, माल जो पेशाब आहे, पाक कपिड़ो रुगो हुनजे मथां विछाए पोइ बीह वञ, मञींदासीं तुंहिंजी निमाज़ सही आहे साईं। वरी चादर बि हथनि पर हुनजो हिकिड़ो पासो सम्झां थो, भायां थो त सुतो पियो राति माईअ सां, लॻे थो हिनजो हिकिड़ो चादर जो पासो थोरो मथां पलीत हुजे, शक आहे, भला ॿियो पासो विछा उन ते पढ़, हिकिड़ो पासो कपिड़े जो पलीत चादर जे ॿिए पासे न बीह, त बि चवंदासीं निमाज़ थी वई, माना अल्लाह ताला बंदे खे कोई बहानो नथो ॾे, मतां चए त साईं निमाज़ ॾुखी हुई, सफ़ा सवली आसान करे ॾिनी अथई, पोइ बि बंदो जेकॾहिं न पढ़े त पोइ क़यामत जे ॾींहुं, तॾहिं त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह एॾो करीम आहे, पहिरियां तुंहिंजे निमाज़ जी तौर कंदो, तुंहिंजे निमाज़ जो पहिरियां हिसाब कंदो, एॾी वॾी सवली करे ॾिनी आई, पोइ तूं जहिड़ो तहिड़ो बि सचो थी बीठो हूंदी न, तुंहिंजे निमाज़ जो हिसाब हुजे, सही कयईं त तुंहिंजा सभु अमल सही कंदो, निमाज़ जे हिसाब में जेकॾहिं कामयाबु थी वहीं, खटी वहीं, सभु अमल तुंहिंजा सही कंदो, पर जे निमाज़ में ई फाथी, हिकु अमल में फासंदो वेंदे, ऐं निमाज़ ॾिसो केॾी सवली करे ॾिनई, केॾी सवली, वॾे कारी साहिब वांगुरु तोखे क़िराअत सां नथी पढ़ण अचे, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नथी अचे तोखे, जहिड़ी अचई थी पढ़, मञ बि जहिड़ी अचई थी पढ़, यको नथो बीह सघीं, भला 5 मिंटनि में 4 रकातूं न, भला 3 मिंटनि में पढ़ी न, त बि पढ़, थोरे खां थोरो टाइम भला तोखे ॾियूं था, सवली आराम सां सस्ती जहिड़ी तरह सां पढ़ी सघीं, पढ़ ज़रूरु, हुकुम आयो मञ, मां बि चवंदुमि त माण्हू सचो आहे, इहो बि न कई जेकॾहिं त पोइ हिसाब अहिड़ो थींदो, अहिड़ो हिसाब थींदो जो वञी ख़ैरत आहे। अल्लाह पाक शल असां ऐं तव्हांजे कमनि कोताहिनि खे माफ़ फरमाए, शरीयत एॾी आसान ऐं सवली करे मिली आहे, बंदे जे दिलि जो खोट रुगो निकिरे, बसि खोटो आहे तॾहिं चवे पियो मूंखे ॾुखी आहे, नथी लॻे, नथी सम्झ में अचे,
नथो ॾाणो अचे। सफ़ा शरीयत सवली आहे, रुगो बंदो पंहिंजे दिलि मां मेर कढे, मेर नाफ़रमानी वारी कट मेर ऐं लॻल अथसि, उहा शल धोपे। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना